सॼे सिंध खे पाण ॾांहुं नियापे करे घुराईंदियूं आहिनि। मां अॼु सुबुह पढ़ियो पे कोटड़ी जी हिस्ट्री खे। टैगोर लिखियो आहे त मां सॼी दुनिया ॾिठी। टैगोर बंगाल जो तमामु वॾो शाइर आहे, नोबेल याफ़्ता, इनाम याफ़्ता, दुनिया लेवल जो वॾो शाइर आहे। हुन लिखियो आहे त मां सॼी दुनिया ॾिठी, पर जॾहिं कोटड़ी आहे साईं, कोटड़ी लहंदड़ सिज खे मूं ॾिठो त हिकिड़े अजीब सहर ऐं जादू में वकिलो थी वियुसि, क़ाबू थी वियुसि। अॼु पाण इन ई कोटड़ीअ में, जंहिंमें जादू आहे, सहर आहे, जंहिंजी हवाउनि में उदाव आहे, जिन जे माण्हुनि जे दिलनि में मोहबतूं आहिनि, जिन जे माण्हुनि जी अखियुनि में सिंध वतन सां इश्क आहे, उन कोटड़ीअ में हिकिड़े सिंध जे आशिक़ शहीद कमाल रहमो खे यादि करण लाइ गॾु थिया आहिनि। शहीद कमाल रहमो तव्हां ई असांजी आहे। सिंध जे क़ौम पर सियासत ऐं फिक्र सां लाॻापियल हिकिड़ो अहिड़ो बहादुर, जुरतमंद ऐं गैरतमंद इंसान, नौजवान, जेको थर खां हलियो ऐं जाम शोर, जेको 80 वारे सॼे ॾहाके में मज़ामत ऐं क़ौमी जुदोजहद जो मैदान रहियो, जंग जो मैदान रहियो, जाम शोर। उते डॉक्टरी पढ़ायो। कमाल रहमो थरपारकर जे हिकिड़े ॻोठ नंढड़े पनात जो मौलवी हो, हुनजो पुटड़ो हो, हुन वटि हुनजे घर में पैदा थियो। तोड़े जो हुनजो सॼो ख़ानदानी पस मंज़र मज़हबी हो। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, हुनजो वाल साहब मौलवी हो, पर सिंध जी मोहबत हुनजे वाल साहब खे बि हुई, हुनजे घर खे बि हुई, ऐं शहीद कमाल तो मोहबत में रची मची जवान थियो हो। ये 80 वारो ॾहाको हो। ज़ियाजी अमृत हुई, भुट्टो फाई चढ़ी चुको हो, हज़ारे सियासी कारकुन जेलनि में हुआ, सवे कारकुननि खे पुठीअ ते टिकटिके में ॿधी फटका हया विया हुआ, ऐं केतिरनि माण्हुनि खे सज़ाऊं ॾिनियूं, जेलनि में वाड़ियूं, फाइन ते चाढ़ियो। जबर जी इंतहा हुई, तशद्दुद घरनि में। उन ई दौर में केतिरनि माण्हुनि खे शहीद कयो वियो, जंहिंमें शहीद नज़ीर अब्बासी जो नालो तव्हां असां सभिनी ॿुधो आहे। इन कारी रात में, तशद्दुद, जबर ऐं अमृत जी कारी रात में, शहीद कमाल रहमो पंहिंजे साथियुनि सां गॾु ज़िया जे अमृत जे कुख मां जनम वठंदड़ NNSO सिंधी न्यू सिंधी स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन न्यू सिंधी स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन, उनजो कमु कहिड़ो हो? ज़िया जी अमृत ऐं उनजी टेक ते पुलिस ज़िया जी कावड़ी क्रोध आहे उनखे रोकजे, जेकी माण्हू मज़ामत कनि पिया उन्हनि खे मारिजे, उन्हनि खे जे लाशनि खे रोडनि ते उछलाइजे, उन्हनि खे पढ़णु न ॾिजे, ऐं समूरनि इदारनि में जेके क़ौम परस्तनि जूं तहरीकूं आहिनि, शागिर्दनि जूं जेके क़ौमी बुनियाद ते तहरीकूं आहिनि, अमृत जे ख़िलाफ़ आहिनि, उन्हनि खे चिठे छॾिजे। उन करे ज़िया जे दौर में हिकिड़ो अहिड़ो लश्कर पैदा कयो वियो, जेको सिविल लश्कर जे नाले में असुल में हो फ़ौजी लश्कर, जेके मुकमल तौर ते ज़िया जी अमृत जी सपोर्ट ऐं मदद कई, रियासती इदारनि जी मदद। इन कहर वारे दौर में LMC, जंहिंमें डॉक्टर पैदा थींदा आहिनि, जंहिंमें सर्जन पैदा थींदा आहिनि, उन्हनि डॉक्टर ऐं सर्जन विच में कुझु अहिड़ा डॉक्टर पैदा थिया जेके दर हक़ीक़त क़ौम जा तबीब हुआ, क़ौम जा डॉक्टर। उन सॼी रहज़नीअ जे ख़िलाफ़ NNSO जो जी रहज़नी, ज़िया जी अमृत जे इदारनि जी मदद सां जेका तंज़ीम जुड़ी, उहे छोकिरनि खे अगवा करे वेंदा हुआ, उन्हनि सां रेप कंदा हुआ, सिंधी छोकिरनि सां ज़्यादतियूं कंदा हुआ, क्लास में पढ़णु न ॾींदा हुआ, कैंटीन ते कंहिं सिंधीअ खे ॾिसंदा 8-10 ॼणा खंबे खणी हुनखे सटको कढी छॾींदा हुआ। इहो तरीक़ो या तरीक़े वारदात इन लाइ कई वेंदी आहे त जीअं धरती धणी पंहिंजो पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि ऐं इदारा ख़ाली करे ॾिया वञनि, जीअं माण्हू पंहिंजो पाण खे गैर यकीन जी सूरत में सम्झनि ऐं निधड़काई जे वर चढ़ी वञे।
पोइ ख़ौफ़ इहो त लम्सिम जेको पढ़ण वेंदो एलमसिम जेको ॿारु पढ़ण वेंदो उनजो त लाश ईंदो। इन करे लाश अचण जे डप में नौजवान लाश जे डप में मारुनि ऐं पीअरनि पंहिंजा पुट डॉक्टर बणाइण खां न पहिरीं पाए ऐं इहो सॼो दौरु जेको मूं तव्हांखे पस मंज़र ॿुधायो त जेल थाणा तशदुद लाश गोलियूं ऐं पोइ हिन क़िस्म जा सिविल फोर्सिस जेके सिंधी शागिर्दनि खे पढ़ण ॾियनि उन सॼे पस मंज़र में सिंधियुनि जी तमामु वॾी मज़ामती तहरीक 83 जी शिकिल में 83 जी जमहूरी तहरीक MRD तहरीक जेके पाण चऊं था जेका मुकमल तौर ते पुरानी तहरीक ऐं शायदि सिंध हिन खिते जी उहा धरती आहे हिन सॼे खिते जी हिन सॼे रीजन जी उहा धरती आहे जेका जॾहिं बि उथी आहे बेहथियार उथी आहे का बंदूक हुन जे हथ में न हूंदी आहे को बम हुन जे हथ में न हूंदो आहे पर जॾहिं बि लखे माण्हू उथी बीहंदा आहिनि तॾहिं आमरतुनि जा तरा वेड़े छॾींदा आहिनि। सॼी तहरीक बेहथियार माण्हुनि जी तहरीक हुई 83 जी सॼी जमहूरी तहरीक निधणकनि जी तहरीक हुई शुरात वारनि कई जागीरदार कई अॻवानी वारो किरदार बंदि कयो वञे पोइ महीने खां पोइ सभु भॼी विया जे रवाई वग़ैरह कंदा आहिनि भोतार कंदा आहिनि सियासत जा मज़ा भोतार वठंदा जागीरदार वठंदा सियासी सैयद वठंदा पीर वठंदा ऐं अज़ाबनि घरनि में सियासी कारकुन बि ग़रीब मिस्किन पोरतनि जा पुट मिस्किननि जा पुट टिक टिकीअ ते उहे चढ़ंदा पुठनि ते फटको उन्हनि खे लॻंदो तशदुद घरनि में उफता टंगिया उहे वेंदा कपड़नि खां आजा जिस्म उन्हनि जा कया वेंदा लठियूं उन्हनि जे जिस्मनि ते भॻियूं वेंदियूं ऐं पोइ जॾहिं इक़्तिदार जा ॾींहं ईंदा इक़्तिदार जागीरदारनि सियासी भोतारनि सैयदनि जे हवाले थींदो 83 तहरीक में ऐं जमहूरी तहरीक जे पाकिस्तान जे समूरे जमहूरी तहरीक जी इमामत कई अॻवानी जीअं मूं चयो त पुरमन सियासी तहरीक माण्हुनि जे हथनि में हथियार न हुआ पर उन जे नेड़नि में जेके नारा हुआ उहे एॾा त पुरजोश गैरत वारा हुआ जो ज़िया जी आमरत खे अखियुनि में अखियूं मिलाए उन जॾहिं ललकारियो थिए त ज़िया जो हाव फाटी माण्हू रोडनि ते वण वढे रखी छॾिया ट्रैफिक जाम इन दौर में ज़िया दादू आहे माण्हू छा कनि सॼी दादूअ खे घुराए छॾी कड़े में जिते किथे गाॾियूं बीठियूं आहिनि पुलिस फौज ॿिया जा माण्हू कीअं था मज़ामतूं कनि पाण खे सिखणु खपे सिंधी माण्हुनि खां सिखणु खपे लेकिन चयो आहे त जॾहिं तव्हां मुझी पओ त अवाम उस्ताद अवाम ॾांहुं रुजू कयो अवाम तव्हांखे ॿुधाईंदो त कीअं हिन बोझ मां निकिरे माण्हू राति जो सॼे दादू जा गॾिया गॾ ऐं हिकिड़ी जॻह में ठक में या हिकिड़े उताक में बंगले में बंदि करे छॾियो ऐं पोइ कारो रंग खणी ते लिखी छॾियऊं जनरल ज़िया ते लानत माण्हू ते त बंदिश हुई माण्हू त शहर में नथे अची सघिया सुबुह जो जीअं ई ज़िया जे ख़बर पई त उहो एयरपोर्ट ते लथो आहे दादू में दाख़िल थो थिए DC ऑफिस में DC जे ऑफिस अचणो अथसि ऐं हुते विशाल आदनि ते हुनखे का तकीर करणी आहे दादू जे समुननि घिटियुनि में जेके गॾ हुयूं छोड़े छॾियऊं उन्हनि सभिनी गॾनि ते लिखियलु हुजे ज़िया जनरल ते लानत ज़िया जनरल ते लानत ज़िया जनरल ते लानत अॻियां गॾ हुजनि पोयां पुलिस वारा हुजनि ॿिया एजेंसियुनि जा इदारा हुजनि सॼे दादू में ज़िया ते लानत वसंदी रही ऐं इएं माण्हुनि पुरमन जुदोजहद ज़रिए नफ़रतुनि जा इज़हार कया दादूअ जे उस्ताद बुखारी चयो त अज़ीमा ही कमाल वांगे शहीद कमाल रहमान लिखी अज़ीमा ही कमाल वांगे कमाल अज़ीमा ही कमाल वांगे हसीन सुहिणे ख़याल वांगे तॾहिं त तुंहिंजो जमाल जलो जॾहिं कॾहिं आहे जवान त लम्स जेका अॼु लम्स आहे लम्सी जेका माज़ीअ जी जे ज़ुल्म ऐं जबर हुजे सिविल फोर्सिस हुजनि ऐं सिंधी शागिर्दनि नियाणियुनि ते लठुनि जो वसकारो हुजे अगवा थियनि उन्हनि सां ज़्यादतियूं थियनि उन वक़्तु डॉक्टर कादर मुक्सी उनके साथियुनि मज़ामत करे न सिर्फ़ पुरमन सियासत जा बुनियाद विधा बाइकाट जो नारो न ॾिनो अमल ऐं किरदार जी ॻाल्हि कई पर जॾहिं बि सिंध सॾु कयो त पोची पटके वर वियो जॾहिं बि कंहिं ज़ालिम ऐं गासिब कंहिं ग़रीब मिस्किन बेपोच ते ज़ुल्म जे कयो त जेकॾहिं पटके खे वरायो थिए ऐं चेल खे जेकॾहिं संदरो ॿधो पिए त उहो संदरो डॉक्टर कादर मुंशी शहीद कमाल राय में ॿियनि साथियुनि खां पिए
इहा ॻाल्हि इन्हनि समूरे रियासती इदारनि खे सुठी नथी लॻे। इन करे हू कोशिश में आहे त कंहिं बि सूरत में इन सॼी मज़ामत, इन समूरी इल्म दोस्ती, इन समूरी अमन दोस्ती, इन समूरी तरक़ी पसंदी जी अॻुवाणी कंदड़ डॉक्टर कादिर मसीह खे छो न क़त्ल करे पंहिंजी राह तां हटाए छॾे। त ही सॼी लम्स यूनिवर्सिटी मेहरान यूनिवर्सिटी में जेका मज़ामत थिए पई उन मज़ामत जो इख़्तिताम थी। ऐं हिते आउं इहा दिलचस्प तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, छाकाणि तव्हां सियासत जा शागिर्द आहियो, सियासत कयो था, सियासी कारकुन आहियो। 80 जे ॾहाके खां वठी जीअं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फाही आई, ज़िया जे मरण ताईं ज़िया जो हिकिड़ो ख़्वाबु हो त मां जामशोर जी धरती ते पंहिंजो हेलीकॉप्टर लाहियां ऐं उते वञी ख़िताब कयां शागिर्दनि खे। पर 11 सालनि जे इन सॼे इक़्तिदार दौरान जेसीं ज़िया जो जहाज़ आसमान में न फाटो, वो मुसलसल कोशिश कंदो रहियो त मां जामशोर वञां। वो वीसी तब्दील कंदो रहियो, पंहिंजे मर्ज़ी जा वीसी रखंदो रहियो। हतरनि कानून कोशिश की त जामशोर में मां लही ऐं जेका क़ौम पर सियासत आहे, जेका क़ौमी जुदोजहद आहे, उते वञी मां ॻाल्हि कयां त तव्हां क़ौम न आहियो। ज़िया जी हुई न माना छा, ज़िया तशरीह आहे, पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह। पहिरें दफ़ा के मुल्क जी तशरीह ज़िया जे दौर में ज़िया रेफरेंडम करायो, उन रेफरेंडम जा जेके नारा हुआ या जेके स्लोगन्स हुआ या जेको वोट जी पर्ची उन ते बि कुझु लिखियलु हो। उन लिखियलु हो जेकॾहिं तव्हां मुस्लमान आहियो, अलाह खे मञो था ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी आहे, तव्हां ते वोट। हा कहिड़ो माण्हू आहे जेको चवे त न अलाह खे नथा मञूं ऐं मोहम्मद नबी न आहे। कीअं ज़ालिम हुक्मरान, आमिर हुक्मरान कीअं पंहिंजे मक़सद ख़ातिर, पंहिंजे इक़्तिदार ख़ातिर मज़हब खे इस्तेमालु कनि था। ज़िया जो ख़्वाब हो त जामशोर जी धरती ते लहां ऐं उन ख़्वाब जे अॻियां रुकावट डॉक्टर कादिर मसीह जा साथी हुआ। डॉक्टर कादिर मसीह खे 16 मार्च ते 1986 में कातिलाना हमलो कयो ऐं उन जे लाइ जेके माण्हू हायर कया विया उहे असांजे ई माण्हू, सिंधी ॿोली चवंदड़ माण्हू। मूं पक सुञाता पंहिंजा हुआ के धारियुनि सां गॾु धाड़िया, उहे सिंधी माण्हू, उन्हनि खे 4-5 नौजवाननि खे हायर कयूं, तव्हां वञी डॉक्टर कादिर मसीह क़त्ल कयो। जॾहिं उन्हनि हमलो कयो त ग़ैरतमंद साथी छा कंदा, पाण छा कंदा आहियूं, असीं हिते सभु वेठा आहियूं, को माण्हू पाण ते हमलो कंदो, पाण छा कंदासीं, पाण मदामत कंदासीं, न पंहिंजो सीनो अॻियां ॾींदासीं। जॾहिं डॉक्टर कादिर मसीह ते क्लाशनकोफ बरदारनि हमलो कयो त उनजे अॻियां पंहिंजो सीनो शहीद कमाल रहमो ॾिनो, जंहिंजे करे शहीद कमाल रहमो शहीद थी वियो। ऐं डॉक्टर कादिर मसीह जी जेकॾहिं सिंध जे तहरीक जी अॻुवाणी करे पियो, सिंध जे बका ऐं बचा जी जुदोजहद जी अॻुवाणी करे पियो, त शहीद कमाल रहमो जे उन ॻाढ़े खून जे करे, उन रत जे करे, उन क़ुर्बानी जे करे, जंहिं क़ुर्बानी जे ज़रिए अॼु पाण हिन सॼे काफ़िले सफ़र में अॻियां आहियूं। त इन करे शहीद कमाल रहमो असांजी सॼी जुदोजहद जो पहिरियों शहीद आहे, जंहिं असांजी जुदोजहद जा बुनियाद रखिया। शहीद कमाल रहमो जो किरंदड़ रत असांखां हर वक़्तु घुर करे थो त जंहिं मक़सद लाइ मां रत ॾिनो उन मक़सद जी हासिलात लाइ मुस्तक़िल तौर जुदोजहद करो। ऐं डॉक्टर कादिर मसीह सख़्त तरीन मुखालिफ़, सियासत जे सख़्त तरीन मुखालिफ़ अब्दुल वाहिद आरी सर पंहिंजे हिकिड़े किताब में लिखियो आहे त शहीद कमाल रहमो जो लाश डॉक्टर कादिर मसीह जी हंज में पियो। डॉक्टर कादिर मसीह साथी शहीद जे कातिलनि खे पकड़े खणी आया, ये न त भॼी विया पकड़जी विया, इहो वरी यादि रखो, पकड़े खणी आया। कातिल ईअं ॾकी रहिया हुआ जीअं तूफ़ान में कां ॾकंदा आहिनि। दोस्तनि चयो साईं हुकुम कयो, छा चयो? डॉक्टर कादिर मसीह पंहिंजे शहीद साथीअ जे चेहरे ॾांहुं निहारे चयो त हिकु माउ जी हंज ख़ाली थी वई आहे, हीअ सिंधी आहिनि, ऐं नथो चाहियां त हिननि खे क़त्ल करे असीं ॿियनि माण्हुनि सिंधी माण्हुनि वझूं। तव्हां उन साथी, उन लीडर जा साथी, उन अॻुवाण जा, उन बहादुर जा साथी आहियो। तव्हां सम्झो था इहो केॾो वॾो फ़ैसिलो आहे, तमामु वॾो फ़ैसिलो। त तव्हां माफ़ करियो, कातिल खे माफ़ करियो, रुगो इन बुनियाद ते माफ़ कयो त हू सिंधी आहिनि। कातिल खे इन करे माफ़ कयो त उन्हनि जे क़त्ल थियण सां 4 सिंधी माण्हुनि जूं हंजूं ख़ाली थींदियूं, उहे कातिल जेके तव्हांखे क़त्ल करण आया हुआ।
इन करे असीं चरिया आहियूं पागल माण्हू दुनिया समझे थी असीं चरिया आहियूं पागल माण्हू आहियूं हा असीं चरिया आहियूं पागल आहियूं हा असीं अश्क इश्क में महजूल आहियूं हा असीं मस्त कलंदर आहियूं इन करे डॉक्टर कादिर मसीह माफ़ करे सघे थो डॉक्टर कादिर मसीह सिंध जे करे करिया सिर्फ़ लाइ असीं उनजे सफ़र जा साथी उहे ग़ैरतूं ऐं हिम्मतूं असांखे हुन ॾिनियूं आहिनि इन करे जॾहिं बि मुश्किलातूं आयूं तॾहिं तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन डॉक्टर कादिर मसीह सरवाणी में अॻुवाणी में सिप बंदी करे सिंध जे पका ऐं मजला अॻियां बीठा छाकाणि त शहीद कमाल जो खून असांजी जुदोजहद जे पहिरीं बुनियादनि में पियो इहो खून रुॻो न आहे इहा वफ़ा जी अलामत आहे मोहबतुनि में वफ़ा जी अलामत आहे ऐं मोहबत हलंदी वफ़ा सां आहे बेवफ़ाउनि सां मोहबतूं थींदियूं ई कोन इन करे पंहिंजे सिफ़र में मौजूद जेके माण्हू मौजूद आहियूं उन्हनि खे हर वक़्तु इहो फ़ैसिलो करे अॻिते वधणो आहे त असांखे पंहिंजे वतन सां वफ़ा करणी आहे पंहिंजे माण्हुनि सां वफ़ा करणी आहे पंहिंजे सिंध सां वफ़ा करणी आहे पंहिंजे साथियुनि सां वफ़ा करणी आहे ऐं जेकॾहिं असांखे सिर ॾियणो पियो त लमेला सोचणु न घुरिजे हक़ल में अची हामी थिजे जेकॾहिं मज़ामत हुजे जेकॾहिं वेड़ हुजे छेड़ हुजे ऐं वतन लाइ हुजे त फिदा थी वञे फना थी वञे इन फिदा ऐं फना में बका अॼु 36 साल गुज़री वञण जे बावजूदि जॾहिं मां अॼु तव्हां सां मुखातिब आहियां त शहीद कमाल जो ज़िक्र कयां माण्हू जी उमिरि घणी माण्हू को 60 साल जीअंदो को माण्हू 70 साल जीअंदो इश्क महा हो को अलाह ताला जो वॾो करम थिएसि को 80 साल जीअंदो माण्हू मरी वियो पर जेके माण्हू अज़ीम क़ुर्बानियूं अज़ीम मक़सद लाइ ॾींदा आहिनि उहे कॾहिं बि मरंदा न आहिनि उन्हनि खे मौत न आहे मारींदी उहे सदन ताईं ज़िंदा हूंदा आहिनि इन करे चवंदा आहिनि त शहीद क़ौमुनि जूं अखियूं हूंदा आहिनि उहे क़ौमुनि खे पंहिंजे मंज़िल ऐं मक़सद तां वठी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे चिठियूं करे मंज़िलूं ऐं मक़सद थींदा आहिनि शहीद कमाल रहमान असांखे चिठी मंज़िल ऐं मक़सद करणी असांजी मंज़िल पंहिंजे वतन जी इस्तकामत पंहिंजे सिंध जी क़ौमी वहदत जी जाग्राफी वहदत जी बका असांजो मक़सद पंहिंजे वतन जी आज़ादी असांजो मक़सद अहिड़ो समाज जिते को बि जबर न हुजे हर ग़ुलामीअ खां इनकार असांजो मक़सद सिंध में को बि जागीरदार न हुजे को बि दहशतगर्द न हुजे को बि नस्ली सियासत कंदड़ न हुजे को बि रुजत पसंद ऐं कदामत पसंद न हुजे सिंध जो माण्हू आज़ाद हुजे ख़ुशहाल हुजे हर माण्हू जी इज़त हुजे हर माण्हू जे घर में एतिरो कुझु हुजे जो हू पंहिंजी ज़िंदगी ज़बरदस्त ऐं फर्स्ट क्लास ऐं सुठे नमूने सां गुज़ारे सघे ज़िंदगी सभु फ़र्क़ हुनजे नसीब में जेकी कुझु पाण सां थिए पियो इहो सभु आम रवाजी न पियो थिए पाण खे सम्झणो पवंदो त हीअ धरती जेका पंहिंजे चइनि मौसमनि बहार खिज़ां सियारे ऊन्हारे जे करे बि मुनफ़रद आहे दुनिया में अहिड़ा मुल्क आहिनि जिते रुॻो सियारी सियारो आहे बर्फ़ बि वसे हिकिड़ा अहिड़ा मुल्क आहिनि रुॻो गर्मी गर्मी आहे के बहार लाइ सिकी मरनि था असां वटि चारि मौसम असांजी ज़मीन उन ते वहंदड़ दरिया कहिड़ा मुल्क आहिनि रुॻो तव्हां ॾिसो ही पंजाब आहे दरिया त आहे उतां गुज़र कंदो हूंदो पख्तूनख्वा आहे उतां दरिया ते गुज़र कंदो हूंदो समुंड खां सिकी मरनि था तव्हां वटि गरम पाणी आहे समुंड तव्हां वटि हूंदो तव्हांजे ज़मीन जे अंदरि अॼु बि पाकिस्तान में जेकी गैस वञे पियो उन गैस जो वॾो हिसो 70% खां वॾो हिसो तव्हां सिंध जे धरती मां गैस निकिरे थो तव्हांजे ज़मीन मां हर क़िस्म जी मैदिरात मौजूदु आहे कारो सोन सॼो पंहिंजो पहाड़ी सिलसिलो लकीअ ताईं हलिया वञो जेके पाण अंग्रेजी में ब्लैक गोल्ड चऊं था गोल्ड माना सोन कारो सोन ही सॼो थर पार करे उहो कारे सोन सां सथियो पियो हरियो पियो कुदरत असांखे समूरनि नेमतुनि सां मालामाल करे छॾियो आहे उनजे बावजूद बसी ग़रीब उनजे बावजूद बसी किन में लल्ला मजबूर ऐं लाचार उनजे बावजूद बसी ईद ते पंहिंजे बच्चनि खे कपड़नि वठी ॾियण लाइ परेशान आहियूं उनजे बावजूद बि असांजी माउ जे पोड़ी बीमार थिए त हुनजी सुठो इलाज करण लाइ असीं लाचार ऐं मजबूर आहियूं असीं के सुठी यूनिवर्सिटी में पंहिंजे ॿार खे नथा पढ़ाए सघूं एॾी ख़ुशहाल ऐं शाहूकार सिंध हूंदे बि उनजो सबबु इहो आहे
तसी पंहिंजे वतन जी हाकिमियत मालिकी सिंध जी मालिकी उन खां बेनियाज़ ऐं बेख़बर उन सबब इहो आहे त असांजी सियासत ते जागीरदार ऐं पीर ऐं सियासी भोतार ऐं सियासी सैयद कब्ज़ो कयो वेठो आहे ऐं 78 सालनि खां कब्ज़ो कयो वेठो आहे जीअं पाकिस्तान ठहियो जेका पार्टी अची उन पार्टी मूं वेठो आहे सिंध में हिकिड़ो हूंदो ग़ुलाम मोहम्मद महर भुट्टे साहिब जी जॾहिं हुकूमत ई त उहो बि वज़ीर हो वरी ज़िया जी हुकूमत आई त उन में बि वज़ीर हो त कंहिं साहिब खे पुछियुसि साईं तव्हां रोज़ पार्टियूं तब्दील कयो था अॻे PPM हो हाणे वरी ज़िया जी पार्टी में आहियो चई मां पार्टी तब्दील न कंदो आहियां सुवाल दुरुस्त कर चई तूं पार्टी सही अॻे दफ़े भुट्टे साहिब जे हुकूमत में तव्हां वज़ीर हो चई मां पार्टी तब्दील न आहे कई मुंहिंजी पार्टी हिकिड़ी आहे उहा इक़्तिदार पार्टी ज़िया हुजे खणी भुट्टो हुजे आउं हूंदुसि इक़्तिदार में जेको इक़्तिदार में वेठो हूंदो मां हुन सां गॾु हूंदुसि हिकिड़ा माण्हुनि जी पार्टी इक़्तिदार पार्टी तव्हां ॾिसो पिया न PTI जा माण्हू छॾीनि पिया PTI ग़रीब मिस्किन त PTI में कोन्हे ॻाल्हि त थी पाकिस्तान तब्दील करे कंदासीं नओं पाकिस्तान ठाहींदासीं पर समूरो एलिट क्लास जेको मच्छू सरमाएदार ऐं जागीरदार उहे सभु पीर उहे सभु शामिल थी विया उन तब्दीलीअ जी पार्टी नए पाकिस्तान जी इहो ईअं थिए त गॾु साॻो हुजे रुॻो गज तब्दील कजनि हथ तब्दील थिया साॻा एलिट क्लास शाह महमूद कुरैशी ऐं ॿिया तरीन जहिड़ा माण्हू जेके सॼे हिन शुगर के जा मालिक हुजनि बादशाह हुजनि खरबपति माण्हू हुजनि उहे सभु नए पाकिस्तान जा मालिक थी विया ऐं इहे सभु वरी ॾिसंदो शेख रशीद खां वठी सभई इज़िया सां बि गॾु आहे कुझु माण्हू हुन मां बेनज़ीर सां गॾु आहे पीपुल्स पार्टी सां गॾु आहे ईअं जेका इक़्तिदार जी पार्टी जी इहे सभु हुते वेठा ईअं सिंध में बि तव्हां ॾिसो साॻा माण्हू सिंध जा जेका पार्टी जीती उन इक़्तिदार जी पार्टी में शरीक नतीजो इहो आहे त जहिड़ो को कानून लिखिजी वियो आहे त हिकिड़ा माण्हू वोट ॾींदासीं हिकिड़ा माण्हू वोट वठंदा जहिड़ो को कानून 78 सालनि में पाकिस्तान जा असां मां वॾी असरत असीं सभु जेके वेठा आहियूं रुॻो वोट ॾींदड़ ऐं मख़सूस माण्हू आहिनि जेके असां वोट वठनि था ऐं सालनि खां वठनि पिया सदियुनि खां वठनि पिया 1937 जी असेंबली में इहे हुआ 1942 जी असेंबली में इहे हुआ पाकिस्तान खां पहिरीं बि असेंबली में उहे हुआ पाकिस्तान खां पोइ बि असेंबली में इहे हुआ यया जी असेंबली में बि इहे अयूब जी असेंबली में बि इहे बेनज़ीर जी असेंबली में बि इहे भुट्टे जी असेंबली में बि इहे ज़िया जी असेंबली में बि इहे जाम सादिक जी असेंबली में बि इहे ऐं मुशरफ जी असेंबली में बि इहे ऐं हाणे इमरान जी असेंबली में बि इहे ऐं असां रुॻो वोट था इन करे पंहिंजो पाण खे तब्दील करण जी ज़रूरत आहे असांखे पंहिंजनि पाण मां माण्हुनि खे पैदा करण जी ज़रूरत आहे जेके माण्हू इन्हनि ज़ालिमनि रहज़ननि ऐं मफ़ाद परसनि सां मुक़ाबले लाइ तयारु थियनि उन लाइ तव्हां ऐं असांखे जेके पाण सिरत में आहियूं मज़दूर हारी पोरियत उन्हनि खे मुतहदी मुनज़म थियणो आहे ऐं जेके पाण हिते गॾु थिया आहियूं इन्हनि सभिनी जो कमु आहे त पाण पंहिंजी ताक़त खे ॾहूण ताईं तब्दील कयूं हज़ारे माण्हुनि ताईं पैगाम पहुचायूं उन्हनि खे ॿुधायूं त अचो त गॾिजी पाण तक़दीर तब्दील कयूं सिंध जी तक़दीर तब्दील कयूं सिंध जे माण्हुनि जी तक़दीर तब्दील कयूं उन लाइ पाण सभिनी खे तयारी करणी आहे ऐं कवि इम्कान आहिनि त मुल्क में वॾी इलेक्शन बि थींदी ऐं थी सघे थो त 2-3 महीननि में मकानी चूंडूं बि थियनि काउंसलर जी चूंड चेयरमैन जी चूंड जेके पाण खंगंदा कोन आहियूं ऐं इहे सम्झंदा आहियूं त मिड़ी इहे चूंडूं इहे मिड़ी चूंडूं कोन बुनियादी चूंडूं आहिनि तव्हांजी घटी तव्हांजी नाली तव्हांजो रोड तव्हांजो स्कूल तव्हांजो थाणो इहे सभु हिननि जे हवाले आहे वॾेरा कीअं विराईंदा आहिनि भवननि ते वेही सीटूं पंहिंजनि माण्हुनि खे घुराए उन्हनि खे सीटूं ॾेई असांजे मथां चेयरमैन करे छॾिया असां उन ॾींहुं ॾाढा सुठा कपिड़ा पाए वोट ॾियण वेंदा आहियूं अॼु जीअं मां तव्हां सां मुखातिब आहियां कचहरी ते पिया ईअं हिकिड़े दफ़ा कंहिं कोठ में मां कचहरी करण वियुसि हमरा हर चुप साईं इलेक्शन कॾहिं थींदी इलेक्शन जी मौसम बि न हुई से इलेक्शन कॾहिं थींदी त 2-4 दफ़ा मूंखां पुछी त मां बेज़ार थी चयोमांसि मुंहिंजो ॾे ख़बर इलेक्शन बीहंदे चईसीं बीहंदुसि कोन मूं चयो पुछी छो थो चईसीं हुन ॾींहुं भतु खाईंदुसि असीं छा कंदा आहियूं इलेक्शन जी भोतारे जो भतु खाइण वेंदा आहियूं ऐं पोइ असीं वोट ते ठपो हणींदा आहियूं वोट जो मक़सदु छा आहे
वोट जो मक़सद आहे जेके असीं वोट ॾियूं था उनखे पंहिंजी इज़त 5 सालनि लाइ हवाले करे ॾेई था अचूं उनखे पंहिंजी गैरत पंहिंजे नस्लुनि जो मुस्तक़बिल पंहिंजे नस्लुनि जी तइलीम पंहिंजे नस्लुनि जी सिहत पंहिंजनि नियाणियुनि जूं गैरतूं हिमतूं सभु उन्हनि जे हवाले करे था अचूं त तोखे ई वोट ॾियूं था हाणे तूं असांजी निगहबानी कजां ऐं निगहबानी कंदड़ केरु हूंदो आहे हिकिड़े वॾे रहज़न जो चमचो नंढो रहज़न नतीजे में पाण 78 साल उन्हनि जो धोपियो आहे इन करे सिंध में इनकलाब जी शुरूआत हितां थींदी किथां पाण खां थींदी पाण जेके माण्हू आहियूं उन्हनि खे शुरूआत करण जी ज़रूरत आहे पंहिंजनि माण्हुनि ते एतमाद ऐं भरोसो पाण ई चवंदा आहियूं न साईं खटींदो ई कोन हर वोट थो खारे वोट ॾींदोसि कोन त खटींदो कीअं आसमान मां त फ़रिश्ता कोन ईंदा अॼु हुनजे बाक्स में पनाह विझी छॾींदा तव्हां वोट ॾींदोसि न तॾहिं खटी त पहिरीं त इहा रवश तब्दील करण जी ज़रूरत आहे पाण सिंधी माण्हुनि खे त खटींदो कोन इन करे वोट कोन ॾींदासीं वोट ते ई खटींदो तव्हां गॾिजी बीहोसि भला न खटे को फ़र्क़ु नथो पवे न खटे पर तव्हां घटनि घटि पंहिंजे ज़मीर जे आईने में इहो त फ़ैसिलो दुरुस्त कयो त जेके वोट ॾियूं पिया उहो असांजे नंगनि जो असांजे दंगनि जो तहफ़ुज़ कंदो उहो को रहज़नी कनून कोन्हे उहो हिकिड़ो चङो सुठो बहितरीन माण्हू आहे सियासी कारकुन आहे जॾहिं मज़दूर ते लठ वहे थी जॾहिं उनजी तकलीफ़ थिए थी जॾहिं के ॻोठाणे ते तकलीफ़ अचे थी जॾहिं के शहरी ते तकलीफ़ अचे थी त उहो माण्हू अची अॻियां बीहे थो पंहिंजो सीनू साहे पुलिस ऐं ॿियनि इदारनि सां मुक़ाबिलो करे थो घटि में घटि इहो त लजारो तव्हांखे कोन कंदो त तव्हां जॾहिं हुनखे वोट ॾींदो त तव्हांजी वोट खे कंहिं वॾेरे जे बंगले ते कंहिं सरदार जे बंगले ते विकिरो कंदो एतिरो त इत्मीनान थी सघे थो न तव्हांखे इन करे अचो त सिबनी कई अचो त तयारी कई सिंध जी तकदीर हितां तब्दील थियणी आहे वोट दुनिया में तब्दीली जा ॿ ज़रिया हिकिड़ो वोट जेके बेल्ट चइबो आहे बेल्ट पेपर चवंदा आहियूं पाण ही पुरअमन ऐं वॾे नुक़सान खां बचाइण वारो कमु आहे हिकिड़ो वॾे रोज़ चइबो आहे महिरबानी तूं आहे तुंहिंजी वॾी महिरबानी सुभाणे ॾिसंदासीं पोलिंग स्टेशन ते ऐं पोइ माण्हू जेकॾहिं वञी वोट ॾेई दॿे में विझी अचे त वॾेरो मारींदो छा उहो त ॾिसे त कोन थो कंहिंखे वोट ॾिए पियो ऐं शाम जो जे नतीजो निकिरी अचे तव्हांजे गैरतमंद इनकलाबी साथी हक़ में वॾेरे जो 78 सालनि जो ढींडो ई ढेरो थी वञे इनखे चइबो आहे अदम तशद्दुद वोट जी सियासत माना अदम तशद्दुद बेल्ट जी सियासत बेल्ट पेपर जी सियासत ॿियो तरीक़ो आहे बुलेट माना गोली दुनिया में ॿियो इनकलाब जो ज़रियो बुलेट आहे बंदूक ज़रिए असीं बंदूक ज़रिए इनकलाब जा असीं हिन वक़्तु हिननि हालतुनि में हिमायती न आहियूं छाकाणि त असीं छिड़ो छिड़ असीं बहसियत क़ौम जी असीं मुतहद मुनज़म न आहियूं इन करे अचो त जेको पुरअमन ऐं अदम तशद्दुद वारो तरीक़ो आहे उन तरीक़े खे पाण अपनायूं ऐं उन लाइ माण्हू खे राज़ी कयूं तशद्दुद वारे तरीक़े में सिर वेंदो तशद्दुद वारे तरीक़े में नुक़सान में वेंदासीं तशद्दुद वारे तरीक़े में क़ौमी नुक़सान में वेंदासीं पर बेल्ट वारो तरीक़ो अदम तशद्दुद वारो तरीक़ो उहो एॾो त भलो ऐं सुठो ऐं दुनिया जो मञल तरीक़ो आहे जो उन में जेकॾहिं तव्हां सां गॾु माण्हू बीह रहनि त न सिर्फ़ु सिंध जे माण्हुनि जी तब्दील थी सघंदी हिन खिते जी तब्दील थी सघंदी उन लाइ माण्हू खे मुनज़म करण जी ज़रूरत आहे पाण सभिनि खे इन करे पंहिंजे दिमाग़नि में पंहिंजे ज़हननि ऐं सोचनि में चिटो करे छॾे त हीअ असांजी तहरीक का आम रवा जी तहरीक न आहे ये तहरीक को ऐश ऐं इशरत जी तहरीक न आहे सियासी मज़े वठण जी तहरीक न आहे हीअ तहरीक 45 शहीद जेके तरक़ी पसंद पार्टी जा शहीद आहिनि उन्हनि शहीदनि जे रत ते बीठल तहरीक आहे हिन तहरीक जी वारसी हिन तहरीक जी मालिकी जॾहिं पाण कंदासीं त पोइ सिंध जी वारसी सिंध जी मालिकी थींदी ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो तई थो रहे साईं हैदर मला साहब जंहिं शहीद कमाल राय मुतिब ॻाल्हायो ऐं उन सां गॾु सॼी सूरत हाल ते अव्हांखे जेको ॿुधायो उम्मीद कयूं था त साईं हैदर मला जे हिन लेक्चर मां सभई दोस्त पिराईंदा ऐं ईअं ई तंज़ीम जो ॻंढापो पाण दोस्त अॻिते वधाईंदासीं तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जेकी बि शुरू थियो ऐं हिकु दफ़ो वरी तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो हिन नंढे सॾ ते जल्दी में तव्हां पहुतायो ऐं तव्हांजो एहसानमंद ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार सभिनी दोस्तनि वरी
तो बि दोस्त वञे न थधो थी